ألا بذكر الله تطمئن القلوب. اعوذ باللہ من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. ٹیوں دور اصحابن سگرن خان بعد تابعین جو زمانو آہے جے توڑیک انہن وٹ تفسیر قرآن جو ایک معتدد بہا ذخیرو ہوئو، پر وہ پورے قرآن پاک جو تفسیر نہ ہوئو. ان دور میں اسلام ہر طرف پھیلجی چکو ہوئو ऐं जेकी असहाब इकराम रज़ी अल्लाह ताला अन्हु अजमईन मौजूद हुया उहे मुख़्तलिफ़ शहरनि में दीन इस्लाम जी ख़िदमत में मसरूफ़ हुया. इन ई दौर में मुख़्तलिफ़ फितना बर्पा थिया, माण्हुनि जी रायनि में इख़्तिलाफ़ थियो, फ़तवाउनि जी कसरत थी त ताबईन हदीस फ़िक़्ह ऐं क़ुरान मजीद जे इल्मनि जी तदवीन जे तरफ़ तवज्जो फरमाई. तफ़सीर क़ुरान जे सिलसिले में उन्हनि हुज़ूर करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ऐं उन जे असहाबनि सगोरनि जी तरीक़े जी पैरवी कई, जो सभ खां पहिरीं क़ुरान पाक जी तफ़सीर क़ुरानी आयतुनि सां बयानु कई. पोइ हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जूं हदीसूं बयानु फरमायूं ऐं वधीक इहो तरीक़ो अख़्तियार कयो त जिते उन्हनि खे क़ुरान मजीद जी आयतुनि जो ऐं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी हदीसुनि मां क़ुरानी आयतुनि जो तफ़सीर न मिलियो, उते क़ुरान मजीद जी तफ़सीर असहाबनि सगोरनि जे आसारनि सां बयानु फरमाई. ऐं जिते उन्हनि खे तफ़सीर क़ुरान जे मुतलिक़ असहाबनि सगोरनि जा आसार न मिलिया, उते उन्हनि इज्तिहाद व इस्तनबात खां कमु वरितो ऐं उन ई दौर में कुतुबे ताबईन किरामनि मां चंद मशहूर मुफ़स्सिरीन जा इसमे गिरामी ही आहिनि. नंबर 1 हज़रत इब्न मुसय्यब रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 2 हज़रत उरवा रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 3 हज़रत सालिम रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 4 हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 5 हज़रत सुलेमान बिन यसार रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 6 हज़रत अता बिन यसार रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 7 हज़रत ज़ैद बिन असलम रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 8 हज़रत इब्न शुहाब ज़हरी रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 9 हज़रत हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 10 हज़रत मुजाहिद बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 11 हज़रत सईद बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 12 हज़रत अलकमा रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 13 हज़रत कतादा रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 14 हज़रत इमाम इब्न सीरीन रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 15 हज़रत इब्राहिम नखई रज़ी अल्लाह ताला अन्हु. नंबर 16 हज़रत इमाम शौबी रज़ी अल्लाह ताला अन्हु. चौथों दौर ताबईन खां पोइ उमवी ऐं अब्बासी ख़लीफ़नि जे दौर में तफ़सीर क़ुरान ते घणो ई कमु थियो ऐं उन वक़्त खां वठी हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ ज़ुबाननि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि में घणियूं ई तफ़सीरूं लिखियूं वयूं आहिनि. उन्हनि मां अरबी ज़ुबान जूं चंद मशहूर तफ़सीरूं ही आहिनि. नंबर 1 जामिउल बयान फ़ी तावीलिल क़ुरआन मुसन्निफ़ अबू जाफ़र मोहम्मद बिन जरीर तबरी रहमतुल्लाहि तआला अलैह. नंबर 2 बहरुल उलूम मुसन्निफ़ फ़क़ीह अबुल नसर बिन मोहम्मद समरकंदी रहमतुल्लाहि तआला अलैह. नंबर 3 तफ़सीरुल क़ुरआनिल अज़ीम मुसन्निफ़ हाफ़िज़ अब्दुर्रहमान बिन मोहम्मद अबी हातिम रहमतुल्लाहि तआला अलैह. नंबर 4 तावीलात अहले सुन्नह मुसन्निफ़ अबू मंसूर मोहम्मद बिन मोहम्मद मातुरीदी रहमतुल्लाहि तआला अलैह. नंबर 5 अन-नुकत वल उयून मुसन्निफ़ अबुल हसन अली बिन मोहम्मद मावरदी रहमतुल्लाहि तआला अलैह. नंबर 6 अल-वजीज़ फ़ी तफ़सीरिल किताबिल अज़ीज़ मुसन्निफ़ अबुल हसन अली बिन अहमद वाहिदी रहमतुल्लाहि तआला अलैह. नंबर 7 अहकामुल क़ुरआन मुसन्निफ़ अबू बकर अहमद बिन अली जस्सास रहमतुल्लाहि तआला अलैह. नंबर 8 अहकामुल क़ुरआन मुसन्निफ़ अबू बकर अहमद बिन हुसैन बहिकी रहमतुल्लाहि तआला अलैह. नंबर 9 अहकामुल क़ुरआन मुसन्निफ़ अबू बकर मोहम्मद बिन अब्दुल्लाह इब्न अरबी रहमतुल्लाहि तआला अलैह. नंबर 10 मुआलिम तंजील फ़ी तफ़सीरुल क़ुरआन मुसन्निफ़ अबू मोहम्मद हुसैन बिन मसूद बगवी रहमतुल्लाहि तआला अलैह. नंबर 11 ज़ादुल मसीर फ़ी इल्म तफ़सीर
मुसन्निफ़ इमाम जमालुद्दीन अब्दुर्रहमान बिन अली बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 12 तफसीरुल कबीर मुसन्निफ़ अबू अब्दुल्ला मोहम्मद बिन उमर राजी रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 13 अल जामिउ लि अहकामिल कुरान मुसन्निफ़ अबू अब्दुल्ला मोहम्मद बिन अहमद कुर्तुबी रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 14 अनवारुत तंजील व असरारुत तअवील मुसन्निफ़ नासिरुद्दीन अबू सईद अब्दुल्ला बिन उमर बेजावी रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 15 मदारिकुत तंजील व हकाइकुत तअवील मुसन्निफ़ अबुल बरकात अब्दुल्ला बिन अहमद नसफी रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 16 लुबाब तवील फ़ी मआनियत तंजील मुसन्निफ़ अलाउद्दीन अली बिन मोहम्मद खाज़न रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 17 अल बहरुल मुहीत मुसन्निफ़ अबू हय्यान मोहम्मद बिन यूसुफ उंदलसी रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 18 तफसीरुल लुबाब फ़ी उलूमिल किताब मुसन्निफ़ अबू हफ्स सिराजुद्दीन उमर बिन अली दमश्की रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 19 तफसीरुल कुरान अल अज़ीम मुसन्निफ़ अबुल फ़िदा इस्माईल बिन उमर बिन कसी दमश्की रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 20 अद्दुर्रुल मंसूर फ़ी तअवील बिल मअसूर मुसन्निफ़ अब्दुर्रहमान बिन अबी बकर जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 21 तफसीरुल जलालैन मुसन्निफ़ जलालुद्दीन महली व जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह ताला अलैहुमा। नंबर 22 इरशादुल अक्ल सलीम मुसन्निफ़ अबू सऊद मोहम्मद बिन मोहम्मद अमादी रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 23 रूहुल बयान मुसन्निफ़ शेख इस्माइल हकी रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 24 रूहुल मानी मुसन्निफ़ शहाबुद्दीन सैयद मोहम्मद आलूसी बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 25 हाशियतुल जुमल अलल जलालैन मुसन्निफ़ शेख सुलेमान जमल रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 26 हाशियतुस सावी अलल जलालैन मुसन्निफ़ अलामा अहमद सावी रहमतुल्लाह ताला अलैह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुफ़स्सिरीन किरामन तफ़सीरुनि ऐं तअवीलनि जूं मुख़्तलिफ़ तारीफ़ूं कयूं आहिनि। उन्हनि मां तफ़सीर जी हिकु तारीफ़ हीअ आहे त क़ुरान मजीद जा उहे अहवाल बयानु करणु जेकी अक़ुल सां मालूम न करे सघिजनि, बल्कि उन में नक़ल जी ज़रूरत हुजे, जीअं आयतुनि जो शान नुज़ूल या आयतुनि जे नासिख़ व मनसूख़ हुजण जो बयानु। तावील क़ुरान जी हिकु तारीफ़ हीअ बि आहे त क़ुरानी आयतुनि जे मज़मूननि जूं बारीकियूं बयानु कयूं वञनि ऐं सरफ़ी ऐं नहवी क़ाइदनि ऐं ॿियनि इल्मनि जे ज़रिए क़ुरानी आयतुनि मां तरह तरह जा नुकात कढिया वञनि। क़ुरान पाक जी तफ़सीर पंहिंजी राय सां बयानु करणु हराम आहे ऐं पंहिंजे इल्म व मारिफत सां क़ुरान जी जाइज़ तावील बयानु करणु अहिड़े इल्म जे लाइ जाइज़ ऐं बाइसे सवाब आहे। हज़रत अल्लामा सुलेमान जमल रहमहुल्लाह फरमाइनि था त शर्तुनि सां गॾु तावील बिल राय यानी राय सां तावील जो जवाज़, जॾहिं त तफ़सीर बिल राय यानी राय सां तफ़सीर जे नाजाइज़ हुजण में राज़ ही आहे त तफ़सीर त अल्लाह ताला ते गवाही ॾियणो आहे ऐं इन ॻाल्हि जो यकीन करणु आहे त अल्लाह ताला हिन कलमे जी इहा ई माना मुराद वरिती आहे ऐं इहा बग़ैर ॿुधाइण जे जाइज़ नाहे। इन करे इमाम हाकिम रहमहुल्लाह फ़ैसिलो कयो त सहाबीअ जी तफ़सीर मरफ़ू हदीस जे हुक्म में आहे ऐं तावलद चंद एहतमालनि मां बाज़ जे यकीन जे बग़ैर तरजीह ॾियण जो नालो आहे। उन्हीअ करे बग़ैर ॿुधाइण जे अहिड़े इल्म जे लाइ जाइज़ आहे। उलमान किरामन मुफ़स्सिर जे लाइ जिन इल्मनि जो ज़रूरी हुजणु करार ॾिनो आहे उन्हनि मां चंद ही आहिनि। नंबर 1 लुग़त जो इल्मु, नंबर 2 नहव जो इल्मु, नंबर 3 सरफ़ जो इल्मु, नंबर 4 इश्तिक़ाक़ जो इल्मु, नंबर 5 6 ऐं 7 माना बयान ऐं बदीअ जो इल्मु,
नंबर 8 क़िराअतुनि जो इल्मु, नंबर 9 उसूल दीन जो इल्मु, नंबर 10 उसूल फ़िक़्ह जो इल्मु, नंबर 11 असबाब नज़ूल जो इल्मु, नंबर 12 नासिख़ व मनसूख़ जो इल्मु, नंबर 13 मुजमल ऐं मुबहम जी तफ़सीर ते मबनी हदीसुनि जो इल्मु। इन्हनि इल्मनि खे मद्दे नज़र रखंदे उन मर्दो ख़वातीन खे पंहिंजी तर्ज़ अमल ते वॾी संजीदगीअ सां ग़ौर करण जी हाजत आहे, जेकी क़ुर पाक जो सिर्फ़ु तर्जुमो ऐं उन जी तफ़सीर जूं किताबूं पढ़ी तफ़सीर करण ऐं उन जा माना ऐं मतिलब बयानु करणु शुरू कंदा आहिनि। ई वॾो ख़तरनाक क़दम आहे ऐं उनखे ईअं सम्झणु घुर्जे त जे अगरि कोई शख़्स अज़ ख़ुदि मेडिकल जूं किताबूं पढ़ी पंहिंजी क्लिनिक खोले ऐं मरीज़नि जो इलाजु करणु ऐं उन्हनि जो ऑपरेशन शुरू करे त उन जो नतीजो छा थींदो? बिल्कुलु अहिड़ीअ ई तरह इन खां वधीक ज़्यादा नाज़ुक कमु क़ुर मजीद जे तर्जुमे ऐं तफ़सीर जो मामिलो आहे त उन में अल्लाह पाक जे कलाम जी माना ऐं मफ़हूम ऐं उन जी मुराद बयानु करणु हूंदी आहे ऐं हीउ कमु सिखण खां सवाइ करणु जहन्नम में पहुचाईंदो। इन जे करे अगरि कंहिंखे तफ़सीर बयानु करण जो शौक़ु हुजे त उनखे घुर्जे त बाक़ाइदे दीन जो इल्मु सिखे, उन जो अहल थिए। इमाम हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था त अजमिन खे इन ॻाल्हि हलाकु करे विधो आहे त उन्हनि मां कोई क़ुर पाक जी आयत पढ़ंदो आहे ऐं उहो उन जी माना खां जाहिल थींदो आहे त उहो पंहिंजी उन जहालत जे सबबु अल्लाह ताला ते इफ़्तिरा यानी कूड़ हणणु शुरू कंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो त जंहिं शख़्स क़ुर मजीद में बग़ैर कुझु इल्म जे चयो उहो पंहिंजी जाइ दोज़ख सम्झी छॾे। तफ़सीर क़ुर जा घणाई दर्जात आहिनि। मसलन नंबर 1 तफ़सीरुल क़ुरान बिल क़ुरान। इन जी माना हीअ आहे त क़ुर मजीद जी तफ़सीर क़ुरानी आयतुनि सां कई वञे, छो जो क़ुर मजीद में बाज़ जायुनि ते हिकु हुकुम बयानु कयो वेंदो आहे ऐं ॿी जाइ ते उन हुकुम जी मुदत जे ख़तमु थियण जो ज़िक्र थींदो आहे। अहिड़ीअ ई तरह हिकु जाइ ते का मुबहम ॻाल्हि ज़िक्र कई वेंदी आहे ऐं ॿी जाइ ते उन मुबहम खे दूर कयो वेंदो आहे। उन जे करे क़ुर पाक जी तफ़सीर करण लाइ सभ खां आला दर्जो ई आहे त क़ुर मजीद जी तफ़सीर ख़ुदि उन जी आयतुनि सां कई वञे। नंबर 2 तफ़सीरुल क़ुरान बिल हदीस। इन जी इहा माना आहे त क़ुर मजीद जी तफ़सीर ताजदार रिसालत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी हदीसुनि सां कई वञे, छो जो अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे क़ुर पाक जी माना, हुक्म ऐं तमामु इसरार ऐं रमूज़ सेखारे छॾिया आहिनि। इन जे करे जॾहिं क़ुर पाक जी तफ़सीर क़ुरानी आयतुनि मां न मिले त हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी हदीसुनि मां। नंबर 3 तफ़सीरुल क़ुरान बे आसार सहाबा। इन जी माना इहा आहे त क़ुर मजीद जी तफ़सीर सहाबा किराम रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन जे कोलनि सां कई वञे, छो जो इहे उहे हज़रात आहिनि जिन सिधो सौ हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां क़ुर पाक जी तालीम हासिल कई। उन जे करे जॾहिं क़ुर मजीद जी तफ़सीर क़ुरानी आयतुनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी हदीसुनि मां न मिले त सहाबा किराम रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन जे कोलनि जी रोशनीअ में क़ुरानी आयतुनि जी तफ़सीर बयानु कई वञे। नंबर 4 तफ़सीरुल क़ुरान बे आसार ताबईन। इन जी माना इहा आहे त क़ुर करीम जी तफ़सीर ताबईन जे कोलनि जी रोशनीअ में कई वञे, छो जो ही उहे माण्हू आहिनि जिन साहबनि सगुरनि खां क़ुर मजीद जी तफ़सीर सिखी। इन जे करे जॾहिं क़ुरानी आयतुनि हदीसुनि ऐं सहाबा किराम रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन जे कोलनि मां तफ़सीर न मिले त ताबईन जे कोलनि सां तफ़सीर बयानु कई वञे। अलबत्ता उन में हीउ ख़्यालु रहे त अगरि ताबई कंहिं सहाबीअ खां तफ़सीर नकुल थो करे त उन जो उहो ई हुकुम आहे जे सहाबा सगोरनि जे बयानु कयल तफ़सीर जो आहे ऐं अगरि ताबईन जो इजमाई कोल आहे त हुज्जत आहे, वरना न आहे। नंबर 5 तफ़सीरुल क़ुरान बिल लुग़तिल अरबिया। यानी
क़ुरान मजीद जूं कुझु आयतूं अहिड़ियूं आहिनि जिन जे मफ़हूम में काई उलझन ऐं पेचीदगी न आहे, बल्कि उन जो मफ़हूम बिल्कुलु वाज़िह आहे। अहिड़ी आयतुनि जी तफ़सीर जे लाइ अरबी लुग़त ऐं अरबी जा क़ाइदा ई काफ़ी आहिनि। अलबत्ता उहे आयतूं जिन जो मफ़हूम वाज़िह नाहे या जिन सां फ़िक़्ह जा अहकाम अख़ज़ कया था वञनि त उन आयतुनि जी तफ़सीर अॻु वारी ज़िक्र कयल चइनी माख़ज़नि सां कई वेंदी ऐं उन खां पोइ लुग़त अरब खे बि साम्हूं रखियो वेंदो, छो जो अरबी ज़ुबान में एतिरी क़दुरु वसअत आहे त उन में कॾहिं कॾहिं हिकु लफ़्ज़ जूं घणियूं ई मानाऊं हूंदियूं। क़ुरान मजीद जो असुलु माख़ज़ ऐं उन जो सर चश्मो अलाह पाक जो इल्मु ऐं उन जी वही आहे। जीअं इरशाद बारी ताला आहे त वलक़द जिअनाहुम बिकिताबिन फसलनाहु अला इल्मिन हुदन व रहमतन लिक़ौमि युमिनून। सूरह अराफ़ सूरह नंबर 7 आयत नंबर 52 तर्जुमो। ऐं बेशक असां उन्हनि वटि हिकु किताब मोकिलियो जंहिंखे असां हिकु अज़ीम इल्म जी बुनियाद ते वॾी तफ़सील सां बयानु कयो। उहो ईमान वारनि जे लाइ हिदायत ऐं रहमत आहे। ऐं इरशाद फरमायो वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुव इल्ला वहियुन यूहा। सूरह नजम सूरह नंबर 53 आयत नंबर 3 ऐं 4 तर्जुमो। ऐं उहो पंहिंजी ख़्वाहिश सां नाहे चवंदो, उहा वही ई हूंदी आहे जेका उन जे तरफ़ कई वेंदी आहे। इन करे क़ुरान मजीद जा उहे इस्तलाहात जिन जी माना ऐं मफ़हूम खे क़ुरान ऐं साहिब क़ुरान जी वज़ाहत खां बग़ैर सम्झणु नामुमकिन आहे, जीअं ईमान, इस्लाम, निफ़ाक़, शिरक, कुफ़्र, रूह, नफ्स, बास, सलात, ज़कात, हज, सौफ़, रिबा, सदका ऐं इन्फ़ाक़ वग़ैरह। इन सभिनी जी माना न त अरबी लुग़त सां मुतयन करे सघिजे थी ऐं न ई सम्झी सघिजे थी, बल्कि उन जी माना ऐं मफ़हूम जे तयन करण जे लाइ हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी तरफ़ रुजू करणु हर सूरत में लाज़मी आहे। ऐं उन जी जेका माना ऐं मफ़हूम पाण करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन बयानु फरमाई उन खे बिला झिझक तस्लीम करणु ज़रूरी आहे। ऐं जेकी माण्हू क़ुरान मजीद जे इस्तलाहनि जे मामले में सिरात मुस्तक़ीम खां हटी विया आहिनि, उन जे हटण जी बुनियादी वजह इहा हुई त उन्हनि वही रब्बानीअ जी बजाए लुग़त अरब खे क़ुरान अज़ीम जो असुलु माख़ज़ करार ॾिनो ऐं लुग़त में उन इस्तलाहनि जा जेकी माना मज़कूर हुया उहे ई उन्हनि जे लाइ मुतयन करे छॾिया। इमाम जलालुद्दीन सुयूती शाफ़ई रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त जंहिं ज़माने में क़ुरान पाक अरबी ज़ुबान में नाज़िल थियो उन वक़्तु अरबीअ जी फ़साद ऐं बलागत जा माहिर मौजूदु हुया। उहे उन जे ज़ाहिर ऐं उन जे अहकामनि खे त ॼाणनि पिया, पर उन जे बातिनी बारीकियुनि उन ते ग़ौर फ़िक्र करणु ऐं नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खां सवाल करण खां ही ज़ाहिर थींदियूं हुयूं। जीअं जॾहिं हीअ आयत नाज़िल थी अल्लज़ीन आमनू वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्मिन, तॾहिं असाबनि सगोरन रसूल करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त असां मां अहिड़ो केरु आहे जेको पंहिंजी जान ते ज़ुल्म नाहे कंदो। नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन उन जी तफ़सीर बयानु फरमाई त हिते ज़ुल्म मां मुराद शिरक आहे ऐं उन ते हिन आयत इन शिरक लज़ुल्मुन अज़ीम मां इस्तदलाल फरमायो। अहिड़ीअ तरह हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो मन नूकिश हिसाब उज़िब, यानी जंहिंखां अमलनि जे हिसाब जे मामले में जरह कई वई त उहो अज़ाब में गिरफ़्तार थी वेंदो। त हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन हिननि आयतुनि फ़सौफ़ युहासब हिसाबन यसीरा व यनक़लिब इला अहलिही मसरूरा जे बारे में हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन खां दरियाफ़्त फरमायो। पाण करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त ही त सिर्फ़ु आमालनि जो पेश हुजणु आहे, यानी ही उहो मुनाक़शा न आहे जेको हदीस में फरमायो वियो आहे। जॾहिं मैदान फ़साहत व बलागत जे 6 सुवारनि खे क़ुरान जी माना सम्झण जे लाइ
अल्फाज़ क़ुरानीअ जी तफ़सीर जी हाजत थी त असां त उन जा वधीक मोहताज आहियूं जंहिंजी ज़रूरत थी, बल्कि असां त सभिनी खां वधीक उन शइ जा मोहताज आहियूं छो जो असांखे बग़ैर सिखण जे लुग़त जे इसरारनि ऐं रमज़ुनि ऐं उन जा मर्तबा मालूम नथा थी सघनि। क़ुरान फ़हमी वॾी इबादत ऐं सआदत आहे, लिहाज़ा तिलावत क़ुरान सां गॾु मुस्तनद तफ़सीरुनि जे ज़रिए माना ऐं मफ़हूम बि सम्झण जी कोशिशि करणु घुरिजे ऐं उहे उन जो तफ़सीर नथा ॼाणनि त उन जो मिसाल उन माण्हुनि जहिड़ो आहे जिन वटि राति जे वक़्तु उन जे बादशाह जो ख़तु आयो ऐं उन्हनि वटि चिराग न हुयो जंहिंजी रोशनी में उहे उहो ख़तु पढ़ी सघनि, त उहे डिॼी विया ऐं उन्हनि खे मालूम न आहे त उन ख़त में छा लिखियलु आहे। ऐं उहो शख़्स जेको क़ुरान पढ़ंदो आहे उन जी तफ़सीर ॼाणंदो आहे, उन जो मिसाल उन क़ौम जीअं आहे जिन वटि कासिद चिराग खणी आयो त उन चिराग जी रोशनीअ सां लिखियलु ख़तु पढ़ियो त उन्हनि खे मालूम थी वियो त ख़त में छा लिखियलु आहे। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे क़ुरान मजीद सम्झी पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाए नबील अमीन। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।